नाज़रीन, सेवण वासी औरतुनि पारां सेवण पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ अॼु भानसेवाद प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज कयो वियो आहे। अचो त एहतजाज में शरीक औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। कुरनि खे घर मां खणी विया न्याज़ली मीरसन कूड़नि केसनि में खणी विया आहिनि। माइन ते रेवाला रखनि। हाणे असांखे चवंदा 5 लख ॾियो 6 लख ॾियो त पोइ छॾियो। ही जेको नोटिस फारी आहे ही हैदराबाद वारे SH जामशोरे वारे चयो आहे त इन जा केस ख़तम थियल आहिनि ऐं माफ़ करे ऐं घर मोकिले छॾियईंसि। वरी उनखे महीनो बि न थियो आहे जंहिं ॻाल्हि खे वरी ओढाणू ऐं दल भई असांजे बच्चनि खे बेगुनाह खणी विया आहिनि। असां वज़ीर आला खे अपील था कयूं, जेका बि हिते सिंध में SP DSP आहिनि असां उन्हनि खे बि अपील था कयूं ऐं जेका बि पंहिंजे माउ भेणनि वारा आहिनि असां भेनरुनि जे असां चवण खे इंसाफ़ खपे। किन ग़रीब आहियूं, मुरादली शाह जज ऐं SP कलेक्टर जेके ऑफिसर आहियो तिन खे असांजो अर्ज़ु आहे असांजो ग़रीबनि जो दादु कयो। असांजा निंड मां उथारे भरिया मज़ूरिया विया रेवाला रखी असांजा खणी विया रत में ॻाढ़ो करे अलाए असांजा मारे छॾियऊं अलाए काॾे कयूं। असांजो अर्ज़ु आहे त असांजा ज़ाहिर कनि कंहिं कोरट में आणी न असांजा मारे छॾियऊं। असीं न त असांजी मुरादली शाह खे था अर्ज़ु कयूं। मुंहिंजा 2 बच्चा ओढाणू दल खणी विया हलियो। मुंहिंजा गाॾड़ा वहाईंदा आहिनि कूड़ जा केस हयो उन्हनि में ॿधरा हिननि सभिनि मां फिरी आहे मुंहिंजो बच्चो बेडो आहे। मुंहिंजा बच्चा वरी ॿधी खणी विया हलियो। अंदरि घिड़ी कूड़ जा केस हणे अंदरि घिड़ी रेवाला असांजे मथां रखी असांजे पंथियूं लाहे वियो। असां ज़ुल्म कयो आहे। हिन ओढाणे दल मुंहिंजा 2 बच्चा खणी वियो। मंज़ूर दल ऐं ओढाणू ॿई अचे असांजे घरनि में घिड़ी रेवाला रखी असांजे छोकिरनि खे खणी वियो। माइनि खे थेला ॾेई रेवाला रखी ज़ाइफ़नि जा चोला फाड़े छोकिरा ज़ोरीअ खणी वियो। हाणे लख थो घुरे ग़रीब मिसकीन किथां उन्हनि खे लख ॾियनि। मंज़ूर दल मनफारो ओढाणू इहे ॿई अचे ईअं धाड़ेल विया। हाणे हे धाड़ेल पैदा थिया आहिनि। असांजो मुरादली शाह खे अर्ज़ु आहे त इहे गर्दाकशी बंदि करे। नाज़रीन, तव्हां औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त सेवण पुलिस ऐं 15 पारां 2 नौजवाननि खे बिना जवाज़ जे गिरफ़्तार करे खेनि गुम कयो आहे ऐं पुलिस संदन आज़ादी जे एवज़ लखें रुपया रिश्वत घुरी रही आहे। जेके असां ग़रीब आहियूं असीं रिश्वत नथा ॾेई सघूं। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त सेवण पुलिस जे ज़्यादतुनि जो नोटिस वठी खंबे गुम कयल 2 नौजवाननि खे फौरी तौर ते आज़ादु करे रिश्वत घुरंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन शहज़ाद बलोच सां गॾु आसिफ अली मेमण, टाइम न्यूज़, भानसईदाबाद।